किया हुसैन आहे दिनो सिर बुध बुधाया थो किसो जंहिं करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो जंहिं करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो किया हुसैन आहे दिनो सिर बुध बुधाया थो किसो जंहिं करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो ओए करबला में ज़ालिमन खे खोले हक़ सईद चयो ज़ालिमन ऐं जाबिरन आॾो न सईद झुकियो हक़ चयाई खोल जाबिर खे सॼी दुनिया ॾिठो जंहिं ते करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो कीअं हुसैन आहे ॾिनो सिर बुध बुधाया थो किसो जंहिं ते करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो ओए सथ समूरे सां पुॻो करबल अंदर सुहिणो हुसैन दीन ख़ातर थियो राही करबला सुहिणो हुसैन ओए सथ समूरे सां पुॻो करबल अंदर सुहिणो हुसैन दीन ख़ातिर थियो राही करबला सुहिणो हुसैन धोखो कूफिन ॾेई सईद खे सॼे सथ सां पुठो जंहिं ते करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो कीअं हुसैन आहे ॾिनो सिर बुध बुधाया थो किसो जंहिं ते करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो ओए 10 मुहर्रम जी आहे तारीख़ सज वांगुर चिटी ज़ुल्म जिन कयो ज़ालिमन हो तिन जे मुंहं में पई मिटी 10 मुहर्रम जी आहे तारीख़ सज वांगुर चिटी ज़ुल्म जिन कयो ज़ालिमन हो तिन जे मुंहं में पई मिटी ॿियो मल्हाए पाण सईद ज़ालिमन खां रब रुठो कीअं हुसैन आहे ॾिनो सिर बुध बुधाया थो किसो कीअं हुसैन आहे ॾिनो सिर बुध बुधाया थो किसो जंहिं ते करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो ओए शम्स करबल जी कहानी ही वॾी आहे ॾुखी मुख़्तसर आमू जमाली शेर पंहिंजे में लिखी शम्स करबल जी कहानी ही वॾी आहे ॾुखी मुख़्तसर आमू जमाली शेर पंहिंजे में लिखी ही किसो भी लिखी किसो भी सोणे सईद जो मुरोंदे लिखियो ही किसो भी सोणे सईद जो मुरोंदे लिखियो जंहिं ते करबल जे अंदर मींहुं तीरन जो ठो कीअं हुसैन आहे ॾिनो सिर बुध बुधाया थो किसो जंहिं ते करबल जे अंदर मींहुं तीरन जो